साले मां छोकिरी मीरा जी दुआ घुरण आयो आहियां। काज़े तूं आई दुआ उन लाइ घुरबियूं आहिनि जेके सामीअ में दफ़न थियनि। मुंहिंजी सड़ियल नियाणीअ जे ख़्वाब जे लाइ कहिड़ियूं दुआऊं घुरंदुमि। तूं सही थो चईं साले, पर मां उनजी बि तोखां ऐं अदी वसाई खां माफ़ी थो घुरां। कंहिंजी दिल ते गहरा घाव ॾेई उनजो घर साड़े माफ़ी घुरण कंहिं पगदार खे नथो सुहे। तूं सही थी चई अदी, जेको बि चई थी मुनासिब आहे तोखे। मूं ॻोठ वारनि जे चवण ते हिकु ग़रीब जो घर जलायो आहे। घर न बाबा साईं, मुंहिंजे दिलि जो टुकड़ो, अखियुनि जो नूर सड़ियो आहे। विच अङण ते उहो रओ सड़ियो आहे जेको मथे ॾे करे नियाणी सॾु कंदी हुई। बराबरि साले, मञा थो त मूंखां इंसानियत जो खून थियो आहे, पर बख़्शिश जो दर बि त आहे न।